वेझो मीरवा शाख मां लाश हथ पुलिस पहुंची लाश तहवील में वरतो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जफर अली मुगैरी मूजिब मीरवा शाख में लाश लुढ़ंदो ॾिसी ॻोठाणनि शाख मां लाश ॿाहिरि कढी पुलिस खे इतला कयो। फोती जी सुञाणप बरकत अली जतोई पुट लियाकत अली तौर थी, जेको ॻोठ सोबदार जतोई वासी ॿुधायो पियो वञे। ॿुधायो वञे पियो त फोती पहिरियां टैक्सी ड्राइवर हुयो ऐं बाद में हू मंशियात जो आदी बणिजी वियो। तमामु घणो नशो वापराइण सबबि संदसि दिमाग़ी तवाज़ुन बि विञाए वेठो हुयो, जेको दरवेशी हालत में घुमंदो रहंदो हुयो ऐं अॼु सुबुह जो घर खां ॿाहिरि निकिरी वियो, जेको मथे खे चकर अचण जे करे शाख में किरी पियो ऐं उते ॿुॾी फोत थी वियो। वगण भरसा ॻोठ अली असहाबो वासी ॿ नौजवान उज़ैर अहमद तुनियो ऐं बशीर अहमद चांडियो गुज़िरियल 32 ॾींहनि खां धाड़ेलनि जे चंबे में फाथल संदनि घरनि में क़ुरान ख़ानी हलंदड़ आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जफर अली मुगैरी मूजिबि धाड़ेलनि तरफ़ां मुख़बिन जे वारसनि खां 40 लख रुपया भुंग तलब कई वई। नौजवाननि जे वालिदेन आईजी सिंध डीआईजी लाड़काणो एसएसपी कंबर समेत आला अख़्तियारनि खां घुर कई त ॿिन्ही नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ मदद कई वञे। हू ग़रीब आहिनि, भुंग भरे नथा सघनि। करमपुर वेझो कच्चे में पुलिस कार्रवाई करे तंगवाणी मां अगवा थियल मासूम नीगर जुनेद बखराणी खे बाज़ियाब कराए वरितो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफ़ार ओगाही मूजिबि तंगवाणी मां 22 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां अगवा थियल 3 सालनि जे नीगर जुनेद बखराणी जी बाज़ियाबी लाइ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस सिछो बख्शापुर गुलाम कादिर जतोई जी अॻवाणी में कच्चे वारे इलाइक़े में ॾोहारनि ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन कयो। पुलिस अगवा थियल मासूम नीगर जुनेद बखराणी खे बाज़ियाब कराए वरितो। पुलिस जो चवणु आहे त धाड़ेल मुख़फ़ी खे हिकु हंधि खां ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया हुआ त मुक़ाबले दौरान नीगर खे बाज़ियाब करायो वियो। पुलिस ॾोहारनि जे 5 घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि पुलिस ऐं नीगर जे घर भातियुनि खे मुबारकूं ॾिनियूं आहिनि। कराची जे गाज़ी ॻोठ मुतासिरनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज 25 ॾींहं बि जारी रखियो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासखेली मूजिबि गाज़ी ॻोठ जे ई ब्लॉक मुतासिरनि एजाज सामटियो, लाला शबीर पठान, डॉक्टर अल्ताफ़ मेमण, एसडीपी अॻवान मुबारक भट्टी, सरफराज़ शाहानी ऐं ॿिया कैंप ते मौजूदु रहिया। उन मौक़े ते एजाज सामटियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां 9 ऐं 10 मुहर्रम ते कैंप ते मौजूदु रहियासीं। सिंध जा हुक्मरान एतिरा त बेवस थी विया आहिनि जो ज़रदारी माफ़िया ख़िलाफ़ क़दम खणण खां डिॼनि था। हुननि चयो त मुतालबनि ते अमल न कयो वियो त सिंध जे घण घुरियुनि पार्टियुनि खे सॾाए ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाए अॻिते जो लाइ अमल जोड़ियो वेंदो। ठारूशाह ऐं आसपास जे इलाइक़नि में गैस्ट्रो जा हाञा जारी। ॻोठ गंबो ख़ान कल्होड़ो वासी 1.5 वरहनि जो नीगर आकिब कल्होड़ो फोत थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अलहरिनो सोलंगी मूजिबि ठारूशाह ऐं आसपास में हिकु हफ़्ते दौरान गैस्ट्रो सबबि फोत थियलनि जो अंग वधी 11 थी वियो ऐं 80 खां वधीक ॿार तोड़े नौजवान गैस्ट्रो समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि बिस्तरे भेड़ा आहिनि। ख़ांगी अस्पतालूं तोड़े सरकारी अस्पतालूं गैस्ट्रो में मुब्तला मरीज़नि सां भरियूं पयूं आहिनि, पर सिहत खाते तोड़े ज़िले इंतिज़ामिया गैस्ट्रो ते ज़ाब्तो आणण लाइ के बि जोगा उपाय नाहिनि वरिता। कुंभ में अर्ली चाइल्डहुड एजुकेशन टीचर्स खे बरतरफ़ करण ख़िलाफ़ एसीए टीचर्स इतिहाद जे मरकज़ी सदर रबनवाज़ ॼामणो प्रेस क्लब पहुची मीडिया आॾो एहतजाज कयो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर रमेश कुमार मूजिबि हुन चयो त 246 मेल फीमेल एसीए टीचर्स खे 2009 में भर्ती कयो वियो हो। 14 सालनि खां स्कूलनि में ईमानदारी सां ड्यूटी करे रहिया हुआसीं त सिंध हुकूमत ओचितो ख़ैन बरतरफ़ करे छॾियो आहे। हुन चयो त सिंध जी तालीम अॻु तबाह ऐं उस्तादनि जी वॾी खोट हूंदे बि हिकु नोटिफिकेशन ज़रिए एसीए जे ट्रेंड उस्तादनि खे बरतरफ़ कयो वियो। हुन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त एसीए टीचर्स खे बरतरफ़ करण वारो नोटिफिकेशन वापसि वठी ख़ैन बहाल कयो वञे। रुकन बुर्ड़ा गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जे हेड मास्टर गुलाम कादिर ख़ासखेली जे रिटायर थियण ते संदसि मान में उस्तादनि पारां अलविदाई पार्टी रखी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद अबड़ो मूजिबि अलविदाई पार्टी खे पेटे अलिफ तालके सिंझोरो जे सदर अब्दुल रहमान ख़ासखेली हेड मास्टर कैंपस स्कूल ज़ैनब सोलंगी
मुश्ताक अहमद मेमण ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त उस्ताद ग़ुलाम क़ादिर ख़ासकैली हिकु बहितरीन उस्ताद हुयो। हुन हमेशह शागिर्दनि खे पंहिंजी औलाद जीअं पढ़ायो। संदसि कयल ख़िदमतूं विसारे नथियूं सघजनि। उन मौक़े ते उस्ताद ग़ुलाम क़ादिर ख़ासकैली ॻाल्हाईंदे चयो त DO सांघड़ ऐं वसवारनि खे अपील थो कयां त रुकन बुर्ड़ा प्राइमरी स्कूल में उस्तादनि जी खोट खे पूरो कयो वञे त जीअं तालीम जे निज़ाम में बहितरी अची सघे। पार्टी में स्कूल जे उस्तादनि कलंदर बख्श, मंगरियो नूर मोहम्मद चोखियो, हाशिम लगारी, नेक मोहम्मद लगारी, हाजन बुर्ड़ो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। ख़ैबर में बिजली जी बंदिश ख़िलाफ़ यूनियन काउंसिल नोथियाणी जा ॻोठाणा रोडनि ते निकिरी आया। हेस्को इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर सलेमान वसाण मूजिबि मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि खंडू स्टॉप ते एहतजाज बाद भिड़शा पहुची हेस्को ऑफिस आॾो अल्हावाला चौक ते मुज़ाहिरो कयो ऐं हेस्को ऑफिस जे गेट ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो वियो। उन मौक़े ते सलीम सिंधी, राजा वसीर संग्रासी, शकूर नाज़ ख़ासकैली, ज़ुल्फ़कार सोलंगी ऐं ॿियनि चयो त यूनियन काउंसिल में 2 कलाक बि बिजली नथी हले। बरसात जो बहानो करे बिजली बंदि कई वञे पई। वापडा जी नाअहली करे बिजली जी हथरादू झटकनि सबबि लखे रुपयनि जो सामान सड़ी वियो आहे। हुननि चयो त ॻोठनि जी बिजली बहाल कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। नवकोट जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैस्ट्रो जा केतिरा ई केस ज़ाहिर, हिकु नींगर फोत थी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद बजीर मूजिबि रूरल हेल्थ सेंटर में इलाज जे लाइ आंदल गंज बख्श कॉलोनी जो रहवासी 9 वरहनि जो इरशाद अली वल्द मोहम्मद बख्श कोराई गैस्ट्रो विघे फोत थी वियो। वारसनि मूजिबि सुबुह सवेर ॿारड़ो खणी इस्पताल पहुतासीं त ड्यूटी ते डॉक्टर मौजूदु न हो। इतला बावजूदि डॉक्टर वार्ड में अचण खां इनकार करे हिकु सेखड़ाट डिस्पेंसर खे ॿारड़े जे इलाज लाइ मोकिलियो, जंहिं चेकअप खां पोइ चयो त तव्हांजो ॿारु पहिरियां खां ठीकु आहे ऐं कुझु देरि खां पोइ साॻी डिस्पेंसर ॿार जे फोत थियण जी तस्दीक कई। ॿुधायो पियो वञे त सेंटर में हिकु डॉक्टर हुजण करे अक्सर डेंटल टेक्नीशियन इम्तियाज़ ऐं मजीद गुरगेज़ OPD कंदा आहिनि। गैस्ट्रो में मुब्तला ॿारनि खे कैनोला लॻाइण लाइ को बि अमलो मौजूदु नाहे। अक्सर करे कैनोला लॻाइण लाइ प्राइवेट अस्पतालुनि ॾांहुं मोकिलियो वञे थो, जिते फ़ी कैनोला 300 रुपया फ़ी वसूल कई वञे थी। सरहाड़ी भरिसां ॻोठ अल्ह बचायो मरी में 13 मुहर्रमुल हराम ते मजलिस अज़ा ऐं अज़ादारी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर मेहदी रज़ा मरी मूजिबि मजलिस अज़ा खे मौलवी अज़ादार हुसैन मरी ख़िताब कयो ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि खां अज़ादारी लाइ काफ़िला पहुता। अंजुमने हैदरी करार सवार मौला बख्श गद्दारो, अंजुमने फ़ाते शाम शफ़ात हुसैन मरी, अंजुमने हैदरी ग़ुलाम बशीर मरी ऐं अंजुमने इमाम मेहदी उस्ताद अली गुल मरी नूहा ख़्वानी कई। बाद में न्याज़े इमाम हुसैन अलैहिस्सलाम तक़सीम कयो वियो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।